अस्सलाम वालेकुम। मेहरबानी सब खां पहिरीं त असां शुक्रगुज़ार आहियूं मोहतरमा मलिक मोहम्मद किशकोरी साहब जा ऐं मुख़्तियार अली किशकोरी साहब जा जिन सिंधी अदबी संगत जे पारां हीउ प्रोग्राम मुनक़द करे कयो आहे। हिन में असांखे इनवाइट कयो ऐं उन खां बाद में जेको आहे सो ख़ालिद मुजाहिद चांडियो साहब जे लाइ इन जे एज़ाज़ में हीउ प्रोग्राम रखियो ऐं ख़ालिद मुजाहिद चांडियो साहब जे एज़ाज़ जे हवाले सां इहा ॻाल्हि कंदा हलूं त सिर्फ़ु हिते या नबीसर में न बल्कि असां ॾिठो आहे त असांजे तालुके जुदे में असांजे आहुरी तरफ़ ऐं हर पासे ख़ालिद मुजाहिद चांडियो खे इंतिहाई वॾे चाह सां वॾे मोहबत सां चाहियो वेंदो आहे। ऐं इहो चवंदुसि त तव्हां चांडिया बिरादरी जा माण्हू जेके हुयो हिन पासे ॾंबरलो या दड़ेलो या जिते बि चांडिया बिरादरी जा माण्हू हुयो तव्हां ख़ुशि नसीबु आहियो जो हीउ माण्हू तव्हां सभिनी जो दोस्त ऐं रिश्तेदार आहे, असांजो बि दोस्त आहे। ऐं सच इहो आहे त जेकॾहिं ख़ालिद मुजाहिद असां ॾे अचण में देरि कंदो आहे त असां कॉल करे चवंदा आहियूं यार ख़ालिद किथे एतिरा ॾींहं रहिजी वियो आहे, अची यार असां सां कुझु जेको सो वेही महफ़िल कर। असां आहियूं और ख़ैरमत लगारी या के परियां आवरी में हाजी मोहम्मद हसन ख़ान वारा इहे छोकिरा जेके आहिनि सभु ख़ालिद मुजाहिद जा दोस्त आहिनि तक़रीबन जो आहे। उन करे असां ख़ालिद मुजाहिद खे सचमुच ते जाम चवंदा आहियूं। इहो चवंदुसि त ख़ालिद मुजाहिद चांडिया खे जेका हीअ कुदरती दात हिकिड़ी कुदरती दात मिलियल आहे ऐं ख़ालिद मुजाहिद जिन जो वालिद साहब मुजाहिद ख़ुदाबख़्श चांडियो मुजाहिद ख़ुदाबख़्श करे ख़ालिद सां गॾु ईंदो असां सां हुते कचहरी कंदो हुउसि त पोइ चवंदो हुउसि दादा तव्हांखे भला तव्हां अनपढ़ माण्हू आहियो, तव्हां जेका शाइरी कयो था अरबी में फ़ारसी में सिंधी में हीअ तव्हांखे सभु की मूंखे चई बाबा कामरेड ॻाल्हि इहा आहे की असांखे पाण खे ख़बर कोन थी पए बसि कुदरत जे तरफ़ां मूंखे मिलियल आहे। आउं चवंदो पियो वञा ईंदी पई वञे ऐं आउं चवंदो पियो वञा। सचमुच इहो जेको सो वॾे मुजाहिद साहब में उन खां पोइ कुदरत जे तरफ़ां मुंतक़िल थी जेका ख़ालिद मुजाहिद चांडियो में न त ख़ालिद मुजाहिद चांडियो जो वॾो भाउ मरहूम मिठो ख़ान बि हुयो पर इहे त कुदरत जा फ़ैसिला आहिनि। ऐं हुन खां पोइ वरी ख़ालिद खां असां पुछियोसीं ख़ालिद साहिबु तव्हांजे भला औलाद में मिठे ख़ान जे में या तव्हांजे छोकिरनि में चवंदा या असांजे छोकिरनि में या मिठे ख़ान में या जेको मिठे ख़ान जी औलाद में या न आहे। वरी असांजे भाणे जो मुस्तफ़ा मौज जेको वेठो आहे मुस्तफ़ा मौज बि तमामु सुठो शहर आहे ऐं कंहिं बि दाद ॾींदुसि ऐं सलाम चवंदुसि। मौज साहिब जा जेको सो किताब बि छपियल आहे जेको असां वटि पियल आहे असां पाण पढ़ंदा आहियूं ऐं उनखे बि ॾिसंदा आहियूं। वॾे मुजाहिद साहिब जो बि आहे ऐं उन हवाले सां ऐं उन खां पोइ ई हिकिड़ी सभिनी दोस्तनि खे आउं रिक्वेस्ट कंदुसि त अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि असां सभु जेकॾहिं नंबर सां जेके बि दोस्त वेठा आहिनि यकीननि हेसि ताईं जेके दोस्त वेठा आहिनि न इहे जेके नज़रियाती माण्हू आहिनि नज़रियाती दोस्त आहिनि। इन नज़रियाती दोस्तनि खे आउं रिक्वेस्ट कंदुसि त अहिड़ा प्रोग्राम वक़्तनि ब वक़्तु असां सजाईंदा रहूं ऐं अहिड़े माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा रहूं। हिते 2-4 ॾींहं अॻु में कोई प्रोग्राम मुशाइरो मुंहिंजे ख़्याल में या कोई प्रोग्राम थियो हो उन में जेको सो त वरी जेका असां ॻाल्हि थी हुई पर उहो जेको उहो नज़रियाती माण्हू कोन हुआ ऐं उन्हनि जी जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि को मैसेज वेंदो किथे त के दोस्त नाराज़ बि थींदा पर असां इहो चवंदासीं त हिते जेको सो अहिड़े माण्हुनि जे जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई जे लाइ इहे प्रोग्राम थियनि। जीअं असां खणी कोठायूं त हिन वक़्तु तव्हांजे इलाइक़े में जेको आहे सो हिकु वॾो बहितरीनु कमु करे पियो हाजी ज़ाहिद अहमद नून आहे जेको पूछड़ियुनि जे हक़नि जे लाइ पाण जाकुड़े पियो पंहिंजे ख़र्च ते पाण हितां खां वठी सॼो नारो विज़िट कंदे सखर ताईं पहुचे थो। अहिड़नि माण्हुनि खे असां इनवाइट कयूं अहिड़नि माण्हुनि खे घुरायूं अहिड़नि माण्हुनि ते मुशाइरा कयूं ताकी हिननि दोस्तनि जी जेके आहे हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अहिड़ा माण्हू असां में वरी ॿिया बि जेके जज़्बो रखनि ऐं इन ई कमनि में शेर व शाइरी में या जेको आहे सो ॿियनि मामलनि में अॻिते अचनि त इन्हनि माण्हुनि जी असां वटि खोट आहे। बाक़ी ख़ालिद मुजाहिद खे त असां सलाम पेश कंदासीं कुदरत जी नेमतुनि खे मिलियल आहे ऐं अलाह करे त हिन में इन खां बि अॻियां वधे ऐं वधंदो रहे। महिरबानी।